बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 40 है, यानी क्लास नंबर 40 है। अज जे इन वीडियो लेक्चर के अंदर असी फ्यूचर परफेक्ट टेंस के डिस्कस कंदासीं। जी तो गुज़िरियल वीडियोस के अंदर असी ऑलरेडी प्रेजेंट परफेक्ट टेंस एंड पास्ट परफेक्ट टेंस एंड उन डेफिनेशंस के समझी आया हूं। इं है तो इन जे अंदर भी तकरीबन असो जो कॉन्सेप्ट है वो साॻियो ही है, सिर्फ गाल हाणे फ्यूचर की थी। वो किं अचो इन डेफिनेशन के ॾिसूं था। डेफिनेशन कहीं भी कहीं भी शइ जो रू होंगी है, तो डेफिनेशन जो कॉन्सेप्ट असो क्लियर हुजणु घुरिजे। चे तो अ वर्ब विच मॉडिफाइज द कंप्लीशन ऑफ एन एक्शन, यानी एक अड़ो वर्ब जो ज़ाहिर कंदो कहीं भी कम जो मुकम्मल थियण। ठीक है ना, कहीं भी एक्शन जो मुकम्मल थियण इन फ्यूचर टाइम, दैट इज कॉल्ड फ्यूचर परफेक्ट टेंस। यानी कोई भी कम मुस्तकबिल में मुकम्मल थींदो त असां उनखे चवंदासीं फ्यूचर परफेक्ट टेंस। अचो हिन जा जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे शल हैव ऐं विल हैव आहिनि। हाणे शल हैव जो आए ऐं वी सां इस्तेमालु थींदो आहे। इहो मां बार बार तव्हांखे चवंदो अचां थो त इहे तव्हां ज़्यादातर जेको आहे न विल हैव खे घणो पर्सनिफाइड कयो थो वञे, इस्तेमालु कयो थो वञे, त तव्हांजे मथां आहे त कहिड़ी शइ खे इस्तेमालु कयो था ग़लति न आहे, पर अगरि तव्हां विल हैव इस्तेमालु कंदो बि इट डज़ंट मैटर। बाक़ी सभिनी सां विल हैव लॻंदी। वर्ब जी टी शिकिल लॻंदी हिन में, परफेक्ट टेंस में लगंदी थर्ड फॉर्म आ। इहो गाल ज़हन में रखी छॾियो ऐं इन जा हेल्पिंग वर्ब्स भी ज़हन में रखंदो। हाणे जुमलो वा हिन सिंधीअ खे समझण जी ज़रूरत आहे। आलिया कार ख़रीद करे चुकी हूंदी, यानी असां मुस्तकबिल जी गाल था कयूं तो कम करे चुकी हूंदी, मुकम्मल करे चुकी हूंदी, यानी ख़रीद करे चुकी हूंदी, यानी अञा इरादो या कोई मतलब सोचींदी न, बल्कि वो मुकम्मल थी चुको हूंदो। या ही हुंदो त आलिया कार ख़रीद करे चुकंदी। हाणे हे ॿई सेंटेंस इस्तेमाल थींदा आहिनि हिन जी सिंधीअ जे लाइ, हिन जी ट्रांसलेशन जे लाइ। हाणे इट्स अप टू यू त तव्हां ॿिन्ही मां कहिड़ी वधीक सिंधी इस्तेमालु कयो था, पर उन खां वधीक बि अहमियत इहा ॻाल्हि थी रखे त तव्हां हिन टेंस जो कंप्लीट सेंस सम्झो त हीअ कहिड़े तनाज़ुर में इस्तेमालु थो थिए। सो असां सब्जेक्ट रखियोसीं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब हूंदो आहे ऐं प्लस में असां पोइ थर्ड फॉर्म रखंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं आख़िर में जेको असांजो ऑब्जेक्ट आहे उहो असां उनखे पुट कंदासीं। सो आलिया विल हैव बॉट अ कार। अगर मां चवां त आई शैल हैव बॉट अ कार या आई विल हैव बॉट अ कार, इट डजंट मैटर। इहो इन ही सिंपल इन ही अंदाज में हिते थींदो। हाणे नेक्स्ट असां कहिड़ी शइ खे ॾिसंदा आहियूं त इहो जुमलो हाकारी नाकारी में कीअं कन्वर्ट थिए थो। अचो त हाणे उनखे ॾिसूं। हाणे जुमलो आहे अली विल हैव प्लेड गेम। अली रांदि खेॾी चुकंदो या अली रांदि खेॾी चुको हूंदो। हाणे ॿई शयूं असां फ्यूचर खे था ज़ाहिर कयूं ऐं चऊं था त इहो मुकम्मल थी चुको हूंदो। ठीकु आहे, सो हाणे असां छा कंदासीं, हिनखे नेगेटिव करण जे लाइ जेको असां विल बी असां कयूं पिया त यानी विल ऐं बी सां जेको शयूं इस्तेमालु कयूं पिया उते असां साॻियो ई विल ऐं हैव जे विच ते नॉट इस्तेमालु कंदासीं। मिसाल कीअं, हिनखे नेगेटिव करण लाइ अली विल नॉट हैव प्लेड गेम। असां छा कयोसीं हिन जुमले जो नेगेटिव कयोसीं। हाणे इंट्रोगेटिव कीअं कंदासीं, विल अली हैव प्लेड गेम। अच्छा, हिनखे कॉन्जुगेशन भी चइबो आहे न। हिकिड़ी जुमले जी मतिलबु कॉन्जुगेशन छा आहे, बीहक छा आहे, कीअं असां सवाली नाकारी कयूं था, तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त वंस हिनखे नोट करे छॾियो। बाक़ी सभु शयूं ईअं ई थींदियूं। सवाली बि ईअं साॻियो ई हेल्पिंग वर्ब सां थींदो ऐं हेल्पिंग वर्ब जे विच में यानी हैव ऐं विल जे विच में असां नॉट लॻाईंदासीं त नेगेटिव थी वेंदो। हे असां इंट्रोगेटिव कयो आहे। नेक्स्ट कहिड़ो कंदा आहियूं असां, इंट्रोगेटिव नेगेटिव विल अली, पोइ असां नॉट लॻाईंदासीं हैव प्लेड गेम, सवाली निशानी। हिन में रियली लॻंदी, इहा ॻाल्हि नोट करे छॾियो। ठीकु आहे, त असां लिखंदासीं अली विल हैव रियली प्लेड गेम। सो सिंपली हिन जो असां सिस्टम ॾिठोसीं त कीअं नेगेटिव इंट्रोगेटिव थिए थो, डेफिनेशन ॾिठीसीं, हेल्पिंग वर्ब्स ॾिठासीं, वर्ब कहिड़ो इस्तेमालु करे थो। ऐं तव्हांखे अगरि हिन जी सिंधी ज़हन में आहे त इट डज़ंट मैटर, तव्हां आराम सां ट्रांसलेशंस करे वेंदो। इन द लास्ट असां छा कंदा आहियूं, मॉडल सेंटेंसिस खणंदा आहियूं ऐं प्लस में होमवर्क। सो अचो त हाणे मॉडल सेंटेंसिस खे ॾिसूं था। हाणे असांजे साम्हूं कुझु मॉडल सेंटेंसिस आहिनि त जीअं वधीक असां हिन टेंस खे सम्झूं। पहिरियों आहे मानव विल हैव लर्नड डांस। मानव डांस सिखी चुको हूंदो या सिखी चुकंदो।
असां साॻियो ई सब्जेक्ट लगायो आहे, हेल्पिंग वर्ब लगायो आहे, उन खां पोइ असां हिते थर्ड फॉर्म लगायो आहे, आखिर में कोई असां ऑब्जेक्ट रखियो आहे। हाणे ॿियो नंबर आहे, दे विल हैव इलेक्टेड मिस्टर एक्स देयर चेयरमैन। उहे मिस्टर एक्स खे पंहिंजो चेयरमैन चूंडे चुकंदा या चूंडे चुका हूंदा। टियों नंबर आहे, द मैच विल हैव एंडेड इन अ ड्रॉ। मैच जीत ऐं हार जे मुक़ाबले खां सवा ख़त्म थी चुकंदी या ख़त्म थी चुकी हूंदी। चौथों आहे, सेफ विल हैव पेड फाइन। सेफ जुर्मानो अदा करे चुकंदो। पंजो नंबर आहे असां वटि, द कंपनी विल हैव इंक्लूडेड योर नेम इन द लिस्ट। कंपनी तव्हां जो नालो लिस्ट में शामिल करे चुकंदी। छहों नंबर आहे, द प्रिजनर विल हैव हैंग्ड हिमसेल्फ। कैदी पंहिंजो पाण खे फाहो ॾेई चुको हूंदो या ॾेई चुकंदो। सतों नंबर आहे, द किंग विल हैव वैनिश्ड हिम फ्रॉम द कंट्री। बादशाह हिन खे मुल्क बदर करे चुकंदो यानी मुल्क खां कढी चुकंदो। अठों नंबर आहे, बिफोर सनसेट द पैसेंजर्स विल हैव रीच्ड देयर डेस्टिनेशन। सिज लहण खां अॻु में मुसाफ़िर पंहिंजी मंज़िल ते पहुची चुकंदा। हाणे ही कुझु मॉडल सेंटेंसेस हुया। अगरि हिन में तव्हांखे नवां वर्ड मिलनि था, नओं स्ट्रक्चर मिले थो, त तव्हां ज़रूर नोट कंदव ऐं जेका मां माना ॿुधाईंदो वञा थो त तव्हां ज़रूर उन जी माना उन जुमिले सां गॾु लिखंदा कयो जेका तव्हांखे थोरी टिपिकल या मुश्किल लॻे थी। हाणे तव्हांजे साम्हूं सिंधीअ में कुछ जुमला आहिनि। वीडियो के पास करे उन जुमलनि के पंहिंजी कॉपी ते लिखंदव, वोकेबलरी के लिखंदव ऐं एज यूजुअल इनके ट्रांसलेट कंदो, प्रैक्टिस कंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में नए टॉपिक सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी ताट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।